रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम तमाम ग्रुप मेंबरान खे ऐं जेके बि दोस्त असांजी हिन वीडियो खे ॾिसनि पिया। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, असां अब्बास फार्म ते ई मौजूदु आहियूं ऐं साईं मोहम्मद ख़ान वसाण साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। पहिरीं असांखे हिकिड़ी वीडियो खे असां ॾेखारी ऐं ठाही, हुन वीडियो में असां तव्हांखे ॾेखारियोसीं कैटालिस्ट जी फ्लडिंग ऐं स्प्रे। हिन टाइम असां जिथे मौजूदु आहियूं हिते असां हिकिड़ो एक्सपीरियंस मतिलबु हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयो आहे। त असां चवंदा आहियूं त कैटालिस्ट खे मां गोभ जी हालत में स्प्रे कयो, जेॾीमहिल ॾिढे ते हुजे। त असां हिते अर्ली में असां स्प्रे कयो। हीअ जेका फ़सुलु आहे जिथे असीं बीठा आहियूं, हीअ फ़सुलु हींअर 2 महीननि जी फ़सुलु आहे। हिन फ़सुल में असां छा आहे 25 ॾींहं जी जेॾीमहिल फ़सुलु हुई उन महिल असां हिन जे मथां 1 लीटर कैटालिस्ट, 250 ग्राम जेका आहे बोरोस्टार प्लस ऐं 250 ग्राम आयरन, उहो असां हिते स्प्रे कयो आहे। ऐं स्प्रे करण खां पोइ जेके रिज़ल्ट्स आहिनि उन जे बाबति जेका आहे असीं मोहम्मद ख़ान वसाण साहब सां पुछंदासीं त हुननि जा जेका व्यूज़ आहिनि हू छा आहिनि। पन मां ॾिसी रहिया आहियो। हाँ, तो हिन जा पन जेके पन कणक जा टोटल तव्हां जेकॾहिं हीअ त मूं हिकिड़ो पटियो आहे, पर जेकॾहिं कैमरा जे मथां हीअ हेठि बि ॾेखारे त सभु जेके आहिनि 1.25 इंच जा ऐं वॾा थिया। जेकॾहिं हिनखे बाक़ाइदे क्लोज़ करे या हिन पासे या हुन पासे ॾेखारे त हीअ 7 एकड़ जो पीस आहे, जंहिंमें सॼो जेको पननि जो जेको हीअ पंहिंजो थी वियो आहे साइज़, उहा वेकिरी थी वई आहे। ऐं उन खां पोइ आबादगार दोस्तनि खे इहो ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका कणक जी ज़मीन जेका आहे उहा का A1 क्लास जी कोन्हे। ऐं ख़ासि करे ट्यूबवेल ते पाणी ते हिकिड़ो पाणी हिनखे वाटर जो आयो आहे काई वारो, बाक़ी ट्यूबवेल जे माना पाणी ते आहे, जंहिंजी pH जेका आहे pH जेका आहे उहा बि जेका 11.5 आहे, यानी खारो पाणी आहे। पर हीअ जेके हिन छो जो जेके ट्यूबवेल जूं बनियूं आहिनि उन्हनि खे पोटाश लाज़मी हूंदो आहे। बहरहाल असां चवंदा जो कमाल कैटालस हिन पोटाश जो आहे उहो एतिरो ॿियनि में रिज़ल्ट न आहे जेतिरो हिन में आहे। कास्टली पंहिंजी जॻह ते आहे, पर रिज़ल्ट हाई क्लास जी अथसि। बिल्कुलु इन हवाले सां असांजी जेका नेक्स्ट वीडियो हिते ईंदी अब्बास फार्म ते, उहा हिन टुकड़े जो ऐं हुन टुकड़े जो ॿिन्हिनि जो जेको हार्वेस्टिंग थींदी उन महिल असां नेक्स्ट वीडियो बि ठाहींदासीं। पर इहो असांजो एक्सपेरिमेंट जेको आहे असांजी नज़र में इहा सवाल वरी बि आउं कंदुसि त अर्ली स्टेज ते 25 ॾींहं जी फ़सुल ते पोटाश, आयरन ऐं बोरोस्टार यानी कैटालिस्ट 1 लीटर, बोरोस्टार प्लस 250 ग्राम ऐं आयरन 250 ग्राम जो स्प्रे जेको आहे उन जे बारे में साईं मोहम्मद ख़ान वसाण जो छा व्यूज़ आहिनि, त हू आबादगारनि खे छा ॿुधाईंदा त हीअ करणु खपे ऐं हिन जो उन्हनि खे फ़ाइदो पवंदो। बिल्कुलु हीअ जेके शयूं माइक्रो न्यूट्रंस आहिनि, पाण अॻु में बि कोन मञींदो हुउसि त एतिरो फ़ाइदो ॾियनि थियूं। पर 2 सालनि खां लगातार जीअं हिननि शयुनि खे असां इस्तेमालु कयूं पिया त कणिक जी पैदावार 50 ऐं 60 मण खां हिननि जे लॻभॻि या अॻिते पोइ थिए, पर माना 50 खां घटि कोन पई, जे वधे पई जिथे बि शयूं इस्तेमालु कयूं वञनि पियूं। ऐं मूं इहो बि ॾिठो आहे त लास्ट ईयर मुंहिंजी जेका कणिक जी जंहिंजी हिन पन वांगुरु साइज़ थी हुई उहा 70 मण लथी। त उन करे कोशिशि इहा ई आहे त इहे शयूं जेके आहिनि टाइम सां इस्तेमालु कजनि त जीअं आबादगार भरपूर फ़ाइदो वठी सघनि। माशाअल्लाह। ऐं बिल्कुलु आख़िरी कुझु कलमात चई करे पंहिंजी इन ॻाल्हि खे असां एंड ते आणींदासीं। त साईं मोहम्मद ख़ान साहब ॿुधायो त हीअ जेका ज़मीन आहे इहा बि थोरी कलराठी असर जी ज़मीन आहे ऐं जेके हिन खे पाणी वधीक लॻाइनि हुननि जी pH 11.5 आहे। सिर्फ़ु हिकिड़ो वाटर जो पाणी लॻो आहे। मेन कमाल जेको आहे न्यूट्रंस जो आहे, जेको हिन पन खे तमामु घणो वेकिरो करे छॾियो आहे। इन करे असां वरी बि दोस्तनि खे तमामु आबादगारनि खे सलाह ॾींदासीं त FMC जेका कैटालिस्ट आहे हिन सां गॾु बोरान ऐं आयरन मिलाए करे अवां हिकिड़ो 25 ॾींहं ते स्प्रे कयो। ऐं हिकिड़ो जेॾीमहिल तव्हांजी फ़सुलु गोभ जी हालत में अची थी वञे हुन टाइम कंदव त इनशाला तव्हांजी एवरेज बि तव्हां वधाए सघो था। ऐं असांजी दुआ आहे इनशाला ही 70 मण प्लस असांजी लहंदी। वॾी महिरबानी तमामु दोस्तनि जी।